अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं पहिरें ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रैदन ऐं ककर वारा कुंज खे वापसि घर वठी ईंदा त पोइ हू रस मंसूर जे ख़िलाफ़ खॾ खोटण जी कोशिश कंदा ऐं ककर रैदन खे चवंदा त जेसीं ताईं मां रस मंसूर खे नथो मारियां जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो। ऐं रैदन चवंदा त तूं हाली रस मंसूर खे हिकु पासे कर ऐं तूं हाली कुंज जो बिलो कर। जेसीं ताईं तूं कुंज जो बिलो न कंदे जेसीं ताईं हीअ असांखे बदनाम कंदी रहंदी, उन जे करे तूं पहिरियां इन जो बिलो कर। कर चवंदो त मां हाली इन जो कमु तमामु करे छॾींदुसि, यानी इनखे घर में मारे इनखे घर में दफ़न करे छॾींदुसि। कंहिंखे बि ख़बर न पवंदी त कुंज ज़िंदा आहे या मरी चुको आहे। तूं इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी रह। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रैद शाहनवाज़ पंहिंजे बॉडी गार्डनि खे पंहिंजे ओताक में रहाए छॾींदो, जो हू इहो पियो सोचे त जॾहिं बि मूंखे मौक़ो मिले त मां रस मंसूर खे मारे छॾींदुमि। बहरहाल इन जो इहो कमु नाकाम थी वेंदो। ऐं दोस्तों ओताक में रैदन खे बि घुराईंदो, रैदन खे चवंदो त हाणे तूं छोकिरी वापसि करे चुको आहीं, हाणे असांखां वधीक सब्र नथो थिए ऐं मां बि एतिरो सब्र नथो करे सघां। जे करे तुंहिंजो जेको थी सघे त तूं पहिरियां इन अमन खे पासे करे तूं रस मंसूर जो कमु तमामु कर, यानी उनखे क़बर भेड़ो कर। जेसीं ताईं तूं इन जो बिलो न कंदे जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो। रैदन चवंदो त मां हर हाल में इन रस मंसूर खे मारींदुसि, जो इन असांजी इज़त खे बदनामी कई आहे। मां इन बदनामी जो प्लान हुन खां ज़रूरु वठंदुसि, उनखे पंहिंजे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रस शाहनवाज़ जा माण्हू मुराद जे ॻोठ मथां हमलो कंदा, बहरहाल ही नाकाम थी वेंदा मुराद खे मारण में, जो मुराद हर वक़्तु होशियार आहे ऐं हू होशियार थी वेंदो। पोइ हू हितां भॼी निकिरी वेंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों ककर हाणे पंहिंजी भेण खे धमकाईंदो, यानी उनखे घर में वठी ईंदो त पोइ उनखे मारण जी कोशिश कंदो ऐं पोइ उनखे उनजी माउ रोके छॾींदी। उनखे चवंदी त अगरि ककर तो पंहिंजी भेण खे मारियो त पोइ मां बि तोखे मारे छॾींदुसि। उन खां पहिरियां तुंहिंजो भलो इन में त तूं पहिरियां मूंखे मार ऐं पोइ पंहिंजी भेण खे मार। ईअं मां कॾहिं बि थियण न ॾींदुसि, यानी कुंज खे मारण न ॾींदुसि। इन करे तूं पहिरियां मूंखे मार। ऐं ककर जो पीउ ककर खे वरी धमकाईंदो त तोखां इहो कमु बि नथो थिए जो तूं छोकिरी खे मारे छॾी। हाल ई फ़िलहाल इनखे गोली हणी पूरो करे छॾ, जीअं आईंदे लाइ अहिड़ो कमु न करे सघे। यानी तूं हाणे इन जो कमु तमामु कर। ऐं ककर वञी पंहिंजी माउ खे चवंदो त अम्मा तूं हाली फ़िलहाल हिकु पासे थी, जो मां कुंज जो बिलो कयां। ख़ुदा जे वास्ते तूं हाली 2-3 ॾींहं मूंखां पासीरो थी, यानी ईअं न थिए जो मां कुंज जो कावड़ वरी तोता लाहियां। जे करे तूं पासीरो थी मूंखे कुंज सां ॻाल्हाइण ॾे, असां त ही केरु थींदो असांजी इज़त खे मिटी जे मिलाइण वारो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रस शाहनवाज़ हाशिम खे चवंदो त तूं हाणे जेतिरो जल्दी थी सघे इन मुराद खे 2 ॾींहंनि जे अंदरि मूंखे लेटाए ॾे। अगरि तो मुराद खे न लेटाए त पोइ मां तोखे घर रवानो कंदुसि, यानी तोखे हितां ढिका ॾेई कढी छॾींदुसि। उन जे करे तूं हाणे जेतिरो बि थी सघे तमामु जल्द इन मुराद खे मारे ॾेखार। हाशिम चवंदो त अहिड़ा माण्हू कई असांजा आया आहिनि ऐं कई विया आहिनि, तोखे इहो 2 ॾींहंनि जे अंदरि इहो कमु करे ॾेखारींदासीं। तूं 2 ॾींहंनि जे अंदरि ॾिसंदे त मुराद जे घर में रोज़ ऐं राड़ो हूंदो, यानी मुराद क़बर भेड़ो हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो तमामु जल्द सोडल हाणे रस शाहनवाज़ सां मिलंदो, यानी उनजो पंहिंजो थोरा लाहींदो। पोइ रस शाहनवाज़ हिनखे पंहिंजो बणाइण जी कोशिश कंदो, जो सोडल खे हुन आज़ादु करायो ऐं हू थोरा पंहिंजा ज़रूरु लाहींदो रस शाहनवाज़ खां। पोइ रस शाहनवाज़ हिन सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे हिनखे पंहिंजो बणाइण जी कोशिश कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद सोडल खे बार बार सम्झाईंदो त असांजो भलो इन में आहे, त तूं रस शाहनवाज़ तां थोरा पंहिंजा न लाह। अगरि तो रस शाहनवाज़ तां थोरा पंहिंजा लाथा त पोइ असांजे पाण में इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदा, यानी असांजे पाण में दुश्मनी पैदा थी वेंदी। सोडल चवंदो त मां हर हाल में रस शाहनवाज़ सां मिलंदुसि, यानी उन सां पंहिंजा थोरा लाहींदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।